नाज़रीन, गुज़िरियल कुझु सालनि खां साइंसी तहक़ीक़ में एतिरे क़दुरु अहम अॻभराई थी आहे जो इंसान पाण बि हैरान आहे त नई साइंसी तहक़ीक़नि दुनिया खे किथां खां किथे पहुचाए छॾियो आहे। अमेरिका जी यूनिवर्सिटी ऑफ वर्मोंट ऐं टिफ्ट्स यूनिवर्सिटी जे माहिरनि दुनिया जी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु इंतिहाई नंढो रोबोट तयारु करण जी दावा कई आहे जेको कंहिं जीत जेतिरो आहे। जीतनि जेतिरो पाण मुरादो ठहंदड़ ऐं पाण मुरादो टुटंदड़ रोबोट खे तयारु करे साइंसदान पाण बि हैरान थी विया आहिनि। रोबोट खे कंप्यूटराइज़्ड ऐं मसनूई ज़हानत रखंदड़ मशीनुनि जी मदद सां तयारु कयो वियो आहे। इन खे अफ्रीका मां मिलंदड़ ॾेॾर जी जीव घरड़नि मां तयारु कयो वियो आहे। माहिरनि क्लाड नाले ॾेॾर जी स्टीम सेल मां वरितल जीव घरड़नि मां ॼाणायल रोबोट ठाहे उन खे ज़ेनोट बोट्स जो नालो ॾिनो आहे, जेका हक़ीक़त में हिकु मशीन आहे। माहिरनि जो चवणु हो त उहो पहिरियों दफ़ो थियो आहे जो कंहिं जानदार जे जीव घरड़नि मां जानदार जहिड़ो ई रोबोट ठाहियो वियो आहे। माहिरनि मूजिबि इहो एतिरो त नंढिड़ो आहे जो हिन खे इंसान जी रगनि में बि मोकिले सघिजे थो। साइंसदाननि ॿुधायो त रोबोट जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं उहो किथे फासण सबबु ख़राबु थियो त पंहिंजी जोड़ जॻह करे वठंदो ऐं ॿीहर कमु शुरू करे ॾींदो। नंढिड़ो रोबोट जेकॾहिं ॿीहर ठही न सघियो त उहो पाण ॻरी सड़ी विकिरी वेंदो, ॼणु उन जो को वजूद ई न हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk